अस्सलाम वालेकुम नाज़रीन, महरान टीवी न्यूज़ में मां के भलीकार मां फराशा सबका पहिरियां हिकु नज़र हेडलाइन ते। वफ़ाक़ी घर वज़ीर मोहसिन नक़वी अहम दौरे ते ईरान पहुची वियो। मोहसिन नक़वी ईरान जी आला क़यादत सां मुलाक़ातूं कंदो। ईरानी ख़ाबरू इदारे मूजिब मोहसिन नक़वी ईरानी क़यादत खे इस्लामाबाद मफ़ाहमती याददाश्त ते मुबारकबाद ॾींदो। मुआहिदे जे ॿिए मरहले बाबति ख़यालनि जी ॾे वठि कई वेंदी। नायब वज़ीर आज़म ऐं परॾेही वज़ीर इसहाक़ डार मिस्र रवानो थी वियो। इसहाक़ डार काहिरा में सुभाणे थींदड़ अरफू इजलास में शरीक थींदो। सऊदी अरब, मिस्र ऐं तुर्किया जा परॾेही वज़ीर बि इजलास में शरीक थींदा। इसहाक़ डार मिस्र जे सदर अब्दुल फताह अल सीसी सां मुलाक़ात कंदो। नायब वज़ीर आज़म ॿियनि मुल्कनि जे परॾेही वज़ीरनि सां पिणु मुलाक़ातूं कंदो। ईरान ऐं अमेरिका विच में मुलतवी थियल ॻाल्हियुनि खे ॿीहर ट्रैक ते आणण जूं कोशिशूं। अमरीकी ख़ासि नुमाइंदो स्टीव विटकोफ ऐं ईरानी परॾेही वज़ीर अब्बास इराक़ची स्विट्ज़रलैंड रवाना थी विया। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप जो नाठी जैरेड किशनर अॻु ई स्विट्ज़रलैंड में मौजूद। इसराइल ऐं हिज़्बुल्लाह विच में जंगबंदीअ ते इतफ़ाक़ थी वियो। जंगबंदीअ जे बावजूदि इसराइल जा ॾखण लबनान मथां फ़िज़ाई हमला। अॼु सुबुह लबनान जे शहर अरब सलीम मथां इसराइली हमले में 5 ॼणा शहीद, केतिराई ज़ख़्मी। परॾेही ख़ाबरू इदारे मूजिब इसराइल पारां जहाज़नि ऐं ड्रोन ज़रिए रिहाइशी इमारतुनि खे नुक़सान पहुचायो वियो। नब्तिया शहर वेझो आबादीअ खे तोपुनि सां बि निशानो बणायो वियो। अमेरिका ऐं क़तर जी कोशिशुनि सां धुरियुनि में जंगबंदी थी। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ पेट्रोल ₹74.28 ऐं डीज़ल ₹67.31 फ़ी लीटर सस्तो करण जो ऐलान करे छॾियो। पेट्रोल जी नई क़ीमत ₹373 मां घटिजी ₹299.50 थी वई। डीज़ल जी क़ीमत ₹378 मां घटिजी ₹311.47 फ़ी लीटर मुक़रर कई वई। गासलेट ₹48.39 फ़ी लीटर सस्तो, नओं अघु ₹233.90 फ़ी लीटर मुक़रर। नाणे वारी वज़ारत पेट्रोल ऐं डीज़ल जी नई क़ीमतुनि जो नोटिफिकेशन जारी करे छॾियो। नाणे वारे वफ़ाक़ी वज़ीर मोहम्मद औरंगज़ेब चयो आहे त असां जूं सनअतूं रवां दवां आहिनि। करंट अकाउंट खसारो सरप्लस आहे। IT एक्सपोर्ट में 20% इज़ाफ़ो थियो आहे। ज़राअत करंगे जी हॾी आहे। बिना व्याज जे कर्ज़ सां 7.5 लख आबादकारनि खे फ़ाइदो पहुचंदो। क़ौमी असेंबली जे इजलास में ख़िताब कंदे नाणे वारे वज़ीर वधीक चयो आहे त वज़ीर आज़म गुज़िरियल ॾींहुं तेल जी क़ीमतुनि में घटिताईअ जो ऐलान कयो आहे। शहबाज शरीफ़ गुज़िरियल बजट में जेको रुख़ वाज़िह कयो वियो उन सां माशी इस्तेहकाम आयो आहे। सिंध पब्लिक सर्विस कमीशन में मेरिट जी लताड़ ख़िलाफ़ मुतासिर उम्मीदवार सरापा एहतजाज। हैदराबाद में शागिर्दनि जो दाऊद कोठा लाइब्रेरी साम्हूं धरणो, रोड ब्लॉक करे नारेबाज़ी। उम्मीदवारनि चयो आहे त सिंध पब्लिक सर्विस कमीशन जे इम्तिहाननि में मेरिट जी लताड़ कई वई आहे। CCE 2024 जा नतीजा शफ़ाफ़ नाहिनि। इंसाफ़ जूं घुर्जूं पूरियूं नाहिनि कयूं वयूं। कमीशन जे इम्कानी नए चेयरमैन बाबति बि ख़दशा आहिनि। अदालतुनि मां इंसाफ़ जी उम्मीद आहे। कंदकोट वेझो तेज़ रफ़्तार मोटरसाइकिलनि में आमूं साम्हूं टक्कर, 2 नौजवान फौत। हैबत रोड ते हादसो। राशिद चाचड़ ऐं ग़ुलाम मुर्तज़ा भंगवार मौक़े ते ई दम ॾिनो। फौती नौजवाननि जा लाश ज़रूरी कार्रवाईअ बाबति वारसनि हवाले। घरनि में कोहराम बर्पा। घोटकीअ वेझो शहर बिरादरी जे 2 धुरियुनि में ज़मीन जी मालिकीअ तां झेड़ो। 1 ॼणो मारिजी वियो। आंदल संदराणी थाणे जे हथ ॻोठ नूर मोहम्मद शर जे धुरियुनि में झेड़ो थी पियो। हिक ॿिए मथां फायरिंग, गोलियूं लॻण करे राशिद शर मौक़े ते ई मारिजी वियो। वाक़िए बाद धुरियुनि में छिकताण तेज़।